अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मौरो खां। मौरो शहीद नाज़म जोकियो जे बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ मौरो प्रेस क्लब अॻियां क़ौमी अवामी तहरीक ऐं जीए सिंध महाज़ शहर जे सियासी समाजी सोशल वर्करनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें अॻुवाणनि सदाम हुसैन कलोड़ो, वकार कलोड़ो, अनवर सोलंकी, कामरेड मिस्कीन कोराई, कामरान चांडियो, सादिक ज़रदारी, फरीद जान, नज़ीर हुसैन मस्तोई, यासीन सुमरो, समंद भट्टी, मसरूर अहमद कोराई, रिज़वान जुमाणी, वकार मेमण, उमेद अली सोलंकी, मीर सोलंकी, असदुल्ला सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि मीरनि, वॾेरनि, जागीरदारनि, सरदारनि हथां बेगुनाह क़त्ल थियल शहीद नाज़म जोकियो जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि मथां जेका एफआईआर दाख़िल आहे उन में दहशतगर्दी, अगवा ऐं प्राइवेट टार्चर सेल में टार्चर करे तशदुद जा कलम लॻाया वञनि। हिननि चयो त सिंध में मीरनि, वॾेरनि, सरदारनि, जागीरदारनि ऐं धारियनि हथां धरती धणनि खे क़त्ल आम कयो पियो वञे। धारियनि जी दलाली कंदड़ सिंध गवर्नमेंट उन्हनि धारियनि सां भाङे भाईवार आहे ऐं कातिलनि खे पुलिस हथां प्रोटोकॉल ॾेई थाणे ते आंदो वियो आहे। हिननि इंसाफ़ जी घुर कंदे चयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, आईजी सिंध खां मुतालबो था करियूं त शहीद नाज़म जोकियो जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे उन्हनि सां कातिलनि वारो ई वर्ताव कयो वञे, न कि उन्हनि खे प्रोटोकॉल ॾिनो वञे ऐं एफआईआर संदसि वारसनि ऐं सिंध जे हलाली पुटनि वकीलनि जे चवण मुताबिक़ काटी वञे ऐं कातिलनि खे जल्द खां जल्द सज़ाए मौत ॾिनी वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।